जी शेर सिंध हैदराबाद डिवीज़न जो जेको आहे सो तैयारियूं मुकमिल थी चुकियूं आहिनि। थोरी देरि में बिल्कुलु थोरी देरि में शेर सिंध मुक़ाबिलो हैदराबाद में जेको ही कोटड़ी जे शहर मलक सिकंदर ग्राउंड में मुनक़िद कयो वियो आहे। उन में पहलवान पहुचणु शुरू थी विया आहिनि ऐं कोटड़ी सां तालुक़ु रखंदड़ मुख़्तलिफ़ कोटड़ी जे इलाइक़नि सां ऐं हैदराबाद तोड़े ओस पास वारनि मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां माण्हू पहुता आहिनि ऐं जेको ही शेर सिंध मुक़ाबिलो आहे हिते जेके हैदराबाद जा रीजन जा पहलवान पहुता आहिनि उन्हनि जो चवणु आहे त शेर सिंध हैदराबाद रीजन मां ही ठहंदो ऐं हैदराबाद रीजन चैलेंज करे चुकी आहे सभिनी रीजननि खे त हैदराबाद रीजन शेर सिंध ठाहींदी ऐं शेर सिंध जे लाइ जेका इनाम रखियो वियो आहे 5 लख रुपया कैश ऐं सोनो ताज पारायो वेंदो उन जे ख़ुशीअ में ऐं उहो इनाम पाइण जे लाइ ऐं उहो सोनो ताज पाइण जे लाइ जेके बि सिंध जा पहलवान आहिनि उहे मुकमिल तौर ते तयारु आहिनि। हैदराबाद वासियुनि जो चवणु आहे हैदराबाद जा जेके पहलवान आहिनि हैदराबाद डिवीज़न जा उहे चवंदा त शेर सिंध असां थींदासीं। कीअं पिया ॾिसो हिन शेर सिंध मुक़ाबले खे ऐं तव्हां छा था चाहियो त हैदराबाद रीजन जा माण्हू जेको आहे सो शेर सिंध जो लक़ब हासिलु कनि? बिस्मिल्लाह पूरी सिंधी जेके बि टीम आहे उन जा तमामु शुक्रगुज़ार आहियूं। इंशाअल्लाह तमामु फुल तयारी कई आहे असांजे पहलवाननि। इंशाअल्लाह अल्लाह पाक कंदो त असांजी हैदराबाद रीजन ही एवॉर्ड हासिलु कंदी। असांखे उमेदु आहे त असांजे हैदराबाद रीजन जेका आहे जो इंशाअल्लाह शेर सिंध थींदी ऐं खटींदा। असां तव्हां सिंध टी वी वारनि जे तरफ़ां तमामु थोराइता आहियूं जो हे शेर सिंध प्रोग्राम करायो विया। जी अवां ॿुधो हैदराबाद रीजन जे पहलवाननि जा वीचार। हुननि जो चवणु आहे त शेर सिंध जेको थींदो उहो हैदराबाद माणींदी ऐं हैदराबाद डिवीज़न जा जेके पहलवान आहिनि उहे ई इहो लक़ब ऐं जेको इनाम मिलंदो 5 लख रुपया ऐं सोनो ताज शेर सिंध थियणु वॾी ॻाल्हि आहे। ऐं सिंध जे सॼी सिंध जे पहलवाननि कोशिशि कई आहे पर हीअ जेके हैदराबाद जा पहलवान अॼु गॾु थिया आहिनि हैदराबाद रीजन जा उन्हनि जो चवणु आहे त शेर सिंध जो लक़ब असां माणींदासीं। कीअं पिया ॾिसो केरु थींदो शेर सिंध? इंशाअल्लाह ताला पंहिंजो हैदराबाद डिवीज़न इंशाअल्लाह ताला असांजो कामयाबु थींदो। कराची मलाकड़ो थींदो जेको वरी रीजन जो फाइनल थींदो। इंशाअल्लाह असांजी हैदराबाद डिवीज़न खटींदी। असांजी उमेदु आहे असांजी डिवीज़न खटींदी। हैदराबाद डिवीज़न खटींदी। हैदराबाद जे पहलवाननि जो चवणु आहे त शेर सिंध जो जेको लक़ब आहे उहो हैदराबाद डिवीज़न खे मिलंदो। जी।